औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक पंजों सिंधी अदब जी मुख्तसर तारीख़। मुहर्रम पन छापन सेलन मुंडन आगाटे पुराणे वारी कदीमी जूने लिसानियात बाहिर मौलीअ जा माहिर ॿोलीअ जा ॼाणू ॿोली दस्तरस कंदड़ जतन कोशिश हीलन सही उपान रस्मुल ख़त लिखण जो नमूनो लिखणी तहरीर लिखण जी तर्ज़ रिज़्मिया जंगी दास्तान जंगी बयान जंगी शायरी मुबलगन तबलीग कंदड़नि पैगाम ॾींदड़नि तलक़ीन कंदड़नि गुनाह शायरी जो क़िस्म शायरी जी सनत लाफ़ानी लाज़वाल अटल बका पायदार ख़त्म न थींदड़ आफ़ाक़ी आसमानी कुदरती जान गुमनर स्याह हम असर हम मौद साॻे वक़्त वारो हिकु जहिड़ो हिंदी लाफ़ज़ी बेपरवाही बेख़ुदी सचाई उरूज़ ते बदल शहर जे ॿाहिरि वज़न जो इल्मु निमाया ज़ाहिर पधिरो चिटो ऐं आशिकार व्याकरण ग्रामर लिखण ॿोली ज़बान जो इल्मु सम्झाइण अवसर वधण वॾो थियण वाद मथे थियण माठार चुप माठ शांत आराम माठाई जीवत ज़िंदगी हयाती उम्र सोभारा फतह वारा कामयाब कामरान फतहमंद तख़य्युल ख़्याल तसव्वुर वीचार सोच पलटी मोट पैरो उत्तर तब्दीली करण तख़लीक ख़ल्क़ करण पैदा करण जो अमल काइनात दुनिया उरूज़ ते बदल शहर जो बहर वज़न जो इल्मु निमाया ज़ाहिर पधिरो चिटो ऐं आशिकार व्याकरण ग्रामर लिखण ॿोली ज़बान जो इल्मु सम्झाइण अवसर वधण वॾो थियण वाद मथे थियण माठार चुप माठ शांत आराम माठाई जीवत ज़िंदगी हयाती उम्र सोभारा फतह वारा कामयाब कामरान फतहमंद तख़य्युल ख़्याल तसव्वुर वीचार सोच पलटी मोट पैरो उतल तब्दीली करण तख़लीक ख़ल्क़ करण पैदा करण जो अमल काइनात दुनिया तनक़ीद नुक्ताचीनी करण एतराज़ जरह करण तहक़ीक़ साबित करण दरियाफ़्त करण ॻोल्हा जाचण गुण ख़ूबी ख़सलत सुभाउ लचण चङी आदत जदीद नओं ताज़ो हाणोको मौजूदा वक़्त जो वसीह फ़िक्र कुशादो मोकिरो ख़ुलासो जदोजहद कोशिश काविश जफ़ाकशी पाण पतोड़ण मरसियो जंहिं कलाम में करबला जो ज़िक्र हुजे शाइरी जी सनत रुबाई 64 बैत जंहिंमें पहिरीं ॿी ऐं चोथीं मिसरा हम काफ़िया हुजे मसनवी अहिड़ो कलाम जंहिंमें ॿिनि मिसरनि जो काफ़ियो हिकु जहिड़ो हुजे हवालो किताब जी कंहिं लिखत जो पूरो ॾस इशारो लाॻापो अलिफ हेठियनि सुवालनि जा जवाब ॾियो सिंधीअ में क़ुर शरीफ़ जो पहिरियों तर्जुमो कहिड़े दौर में थियो जवाब सिंधीअ में क़ुर शरीफ़ जो पहिरियों तर्जुमो अरबन जे दौर में थियो सवाल नंबर 2 सिंधीअ में अज़ीम रिज़्मियो कंहिं जोड़ियो जवाब सुमरनि जे दौर में भागू भान सिंधीअ में अज़ीम रिज़्मियो जोड़ो इस्माइली मुबलगनि जे कलाम खे छा थो सॾिजे जवाब सुमरनि जे दौर में इस्माइली मुबलग जो कलाम मिले थो जंहिंखे गुनाह सॾिजे थो सवाल नंबर 4 सनमन जे दौर में वॾो शाइर केरु आहे जवाब सनमन जे दौर में वॾो शाइर क़ाज़ी क़ादम थी गुज़रियो आहे सवाल नंबर 5 कलोड़नि जे दौर जो वॾो शाइर केरु आहे जवाब कलोड़नि जे दौर जो वॾो शाइर शाइरनि जो सरताज शाह हज़रत भिटाई रहमतुल्लाह अलैह थी गुज़रियो आहे सवाल नंबर 6 मखदूम अबुल हसन जे किताब जो नालो छा आहे जवाब मखदूम अबुल हसन जे किताब जो नालो मुख़्तलिफ़ सलाद यानी मखदूम अबुल हसन जी सिंधी आहे सवाल नंबर 7 सिंधी ॿोलीअ सही माना में जदीद दौर में कॾहिं पेर पातो जवाब सिंधी ॿोलीअ सही माना में जदीद दौर में अंग्रेज़नि जे दौर में पेर पातो सवाल नंबर 8
सिंधी ॿोली जो हाणोको रस्म ख़त कहिड़े साल मंज़ूरु थियो? जवाब, सिंधी ॿोली जो हाणोको रस्म ख़त 1853 ईस्वी में मंज़ूरु कयो वियो। बे मौजूदा दौर जे ॿिटिनि जदीद शाइरनि जा नाला लिखो। मौजूदा दौर जे जदीद शाइरनि जा नाला हीअ आहिनि: शेख हयात, इमदाद हुसैनी ऐं उस्ताद बुखारी। जीम, मौजूदा दौर जे ॿिटिनि कहाणीकारनि जा नाला लिखो। जवाब, मौजूदा दौर जे कहाणीकारनि जा नाला हीअ आहिनि: आगा सलीम, अली बाबा ऐं महताब महबूब। दाल, हेठनि लफ़्ज़नि माना लिखो ऐं इहे जुमिलनि में कमाणियो। आगाटे हवाली पुराणे मुअन जे दड़े तहज़ीब। आगाटे दौर जी तहज़ीब आहे इब्तिदाई शुरूआती। ॿारनि जी इब्तिदाई तालीम जो तमामु घणो तवजो ॾियणु घुरिजे। हमअसर साॻिए वक़्त वारो हिकु जहिड़ो शाहदल जी विदाई रहमतुल्लाह अलैह जा हमअसर शाइरनि में शाहिन रिज़वी बि हिते गुज़रियो आहे। वसीअ वैकिरो कुशादो असांजे स्कूल जा हिकु वसीअ मैदान आहे। जदोजहद जाकोड़ कोशिश असांखे पंहिंजे मक़सद खे हासिलु करण जी जदोजहद करणु घुरिजे। जीवत हयाती उमिरि, मौजूदा दौर जे कहाणीकारनि आम जीवत ते घणो कुझु लिखियो आहे। गुण, ख़ूबी ख़सलत, इंसान जे गुण खे ॾिजे ऐं अवगुणनि खे छॾे ॾिजे। जदीद, नओं हाणोको, हिन दौर में ज़राअत में जदीद मशीनूं अची रहियूं आहिनि। निमाया अयां ज़ाहिर इल्मु इंसानी ख़ासियतुनि खे निमाया करे थो। रिज़मी और जंगी दास्तान, बाग़बान सिंधीअ में अज़ीम रिज़मी और जोड़ियो जतन कोशिशूं हीलनि असांखे सुठो नमूने करण लाइ हर जतन करणु घुरिजे। हेठनि मां सही जवाबु चूंडियो। इस्लामी मुग़लनि जे कलाम खे सजे थो। गा, गीच, काफ़ी, गुनाम, हकम सलवार किताब लिखियलु आहे। मखदूम आइन भटली, मखदूम अब्दुर्रऊफ़ भट्टी, मखदूम अब्बास सिंधी, मखदूम अब्दुर्रहीम गिरोड़ी। मौजूदा सिंधी रस्म ख़त रायचो 1843, 1857, 1853, 1864 ईस्वी। वाह, लाफ़नी में ला अॻियाड़ी मिलाए पिठो लफ़्ज़ ठाहियो वियो आहे। ला जी माना आहे न। लाफ़नी जी माना थी जंहिंखे फना न हुजे। तव्हीं ला अॻियाड़ी वारा कुझु ॿिया लफ़्ज़ लिखो ऐं उन्हनि जी माना बि लिखो। लासानी, जंहिंजो को बि मट न हुजे। लापता, जंहिंजो को पतो न हुजे। ग़ाइब, लापरवाह, जंहिंखे कंहिंजी परवाह न हुजे। बेपरवाह, लाजवाब, जंहिं जहिड़ो ॿियो न हुजे। बेमिसल, पंहिंजो मट पाण। लाहासिल, बेफ़ाइदे, फज़ूल, अजायो। लाचार, बेवस, मजबूर, जंहिं वटि चारो न हुजे। मोहताज, लाहद, बेहद, बेशुमार। लादावा, बेदावा, छॾियल, तर्क कयल। लाहक, पहुचंदड़, पोयां ईंदड़। लागू, लादवा, लाइलाज, हीले वसीले खां सवाइ। लादीन, बेदीन, काफ़र। लाज़वाल, फना न थींदड़, सदाईं क़ाइमु रहंदड़। ला शरीक, जंहिंजो को बि शरीक न हुजे। रब पाक। ला इलाज, जंहिंजो को बि इलाज न हुजे। ला इल्म, बेख़बर, गाफ़िल, अणॼाण। ला मज़हब, बेदीन, बज़ार खां सवाइ। ला मकान, इहा जाइ जंहिंजे हुजण जी सुञाणप न हुजे। ला वारिस, जंहिंजो को वाली वारिस न हुजे। निंढण